Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. पोलिंग होने दो। नहीं कबीर साहब, कबीर साहब, इधर ठहर जाओ। नहीं आपको शर्म आई। एक मिनट गलियों तक निकल गए। आप मेहरबानी करें। अब आप भी तमीज से करें, हरकतें अच्छी करें ना। मैं बहुत बड़ा हूँ। नहीं आप बड़े नहीं हैं, आप बड़े वाला काम नहीं कर रहे। आप बड़ों वाला कोई काम नहीं कर रहे। हम सॉरी। ਸੱਕੇ ਨੇ ਇਹ ਸਾਡਾ ਬੰਦਾ ਤੇ ਕਿਤੇ ਗੱਲ ਹੀ ਨਹੀਂ ਕਰਦਾ। इन्ने 75 डस्का ते नंढी चूंड बदनज़मी जे वर चढ़ी वई। पोलिंग स्टेशन 347 में नून लीग ऐं पीटीआई कारकुननि में झेड़े दौरान फायरिंग में बजणा मारिजी विया, 6 ज़ख़्मी। अक्सर पोलिंग स्टेशन ते शिकतान नून लीग ऐं पीटीआई जा हिक ॿिए ते धांधली करण जा इल्ज़ाम। पोलिंग जो वक़्तु वधाइण जो मुतालबो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त वोट चोर हुकूमत वोट जी चोरी लाइ हरबा इस्तेमाल करे रही आहे। नून लीग जी कामयाबी वोट चोरनि लाइ मौत खां वधीक बदतर आहे। अवाम नून लीग के हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। हाणे फ़ैसिले जी हिफ़ाज़त रहियल आहे। कारकुन आरओ जी ऑफिसर्स जो पहिरो ॾियनि। पीटीआई सरकार डस्का में मारिजी वियल 2 ॼणनि खे पार्टी जा सपोर्टर करार ॾेई छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर जी सलाहकार फिरदौस आशिक़ अमवान चयो आहे त नून लीग अॼु गुंडागर्दी जी हद करे छॾी। पोलिंग अमले खे यग़माल बणाइण जी कोशिश कई वई। नून लीग जे सहूलतकारनि खे न छॾियो वेंदो। नून लीग जी हरकतुनि जो बि एहतिसाब थींदो। ये जो हमारे 30 साल इस मुल्क के बड़े बड़े करप्ट लोगों ने, उन्होंने सिर्फ पैसा नहीं चोरी किया, उन्होंने हमारे मुल्क की अखलाकियात भी साथ तबाह कर दी। मुल्क तबाह तब होता है जब उसका वजीर आजम और उसके वजीर करप्शन करनी शुरू कर दे। सेनेट का इलेक्शन हो रहा है, ये आप तमाशा देख रहे हैं क्या हो रहा है। मंडी लगी हुई है, सियासतदानों को खरीदने के लिए, सेनेटर बनने के लिए कीमतें लगी हुई हैं। सब नहीं बिकते लेकिन कई बिकते हैं। अब मुझे ये समझाएं कि आप एक वक्त पे तो सब कहते थे कि नहीं जी ओपन बैलेट होनी चाहिए, आज आप कह रहे हैं खुफिया वोट दो। क्या ये तब्दीली किधर से आई है? अब ये सोच रहे हैं कि सेनेट के ऊपर हमारे लोगों को खरीद के किसी तरह अपने ज्यादा सेनेटर ले आए। अब बताइए कौन सी जमहूरियत है? पिछले इलेक्शन में पख्तूनख्वा के अंदर पीपल्स पार्टी के 2 सेनेटर आ गए, 6 एमपीज पे 2 सेनेटर आ गए, जबकि एक सेनेटर 17 वोटों पे बनता था। तो ये कैसे आया? ये पैसा चला। सेनेट चूंडुनि लाइ मंडियूं लॻी वयूं ऐं मेंबर्स जा अघ तय कया विया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त 30 सालनि खां सेनेट चूंडुनि में मेंबर्स जी ख़रीदारी थींदी आहे। सभु न पर खोड़ मेंबर्स विकामजी वेंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ओपोज़िशन वारा कोशिश करे रहिया आहिनि त सेनेट चूंडुनि में हुकूमती मेंबर्स खे ख़रीद करे वधीक सीट्स हासिल कनि। तंहिं करे उहे ओपन बैलेट जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। 30 सालनि खां हुकुमरानी कंदड़ फोरन ऐं लुटेरनि मुल्की इख़्लाक़ियात तबाह करे छॾी। हॉर्स ट्रेडिंग ऐं सियासी इतिहाद में फ़र्क़ु आहे। सियासी इतिहाद आम तौर ते ॻुझो ई हूंदो आहे। को इनफरादी शख़्स सेनेट मेंबर थियणु चाहे त हॉर्स ट्रेडिंग थी सघे थी। सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस ते पीपी सेनेटर रज़ा रब्बानी जा दलील। जस्टिस एजाज़ अल हसन रिमार्क्स ॾिना त सियासी जमातनि जे इतिहाद सां बि मुतनासिब नुमाइंदगी ते फ़र्क़ु नथो पवे। कंहिं पार्टी खे इतिहाद करणो आहे त सरेआम करे। रज़ा रब्बानी चयो त मुतनासिब नुमाइंदगी बाबति अदालती तशरीह आइडियल हालतुनि लाइ आहे ऐं सियासी मामला कॾहिं बि आइडियल नाहिनि हूंदा। पंजाब में तहरीक इंसाफ़ ऐं काफ लीग में इतिहाद आहे। पीटीआई काफ लीग खे बि सेनेट जी सीट ॾिनी आहे। सूमर ते ॻुझी रायशुमारी ते बि दलील ॾींदसि। पीटीआई हुकूमत के सेनेट चूंडुनि में टफ टाइम ॾियण लाइ ओपोज़िशन जे वॾनि जा ॿीहर हंगामी राब्ता। आसिफ ज़रदारी जो नवाज़ शरीफ सां राब्ते बाद पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान खे बि फ़ोन। सियासी सूरत हाल, सेनेट चूंडुनि ऐं लॉन्ग मार्च समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते सलाह मशवरा।
इस्लामाबाद में यूसुफ रज़ा गीलानी के सेनेटर चूंडाइण लाइ गरियल कोशिशूं जारी रखण ते इत्तेफाक। PTI हुकूमत वरी हफीज़ शेख के सेनेट चूंड में कामयाब कराइण लाइ सरगर्म। जहांगीर तरीन खां भी मदद घुरी वरिती। हैदराबाद कुछ क्या असांजो कोन कयो हिते अञा कनि था होॾे कुझु बि असांजो इंतज़ाम कोन कयो कल कंदासीं इंशाल्लाह। वॾो शहर असां जानपुर वटि वञी जेकी रिपोर्ट मां असांखे काज सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख दादू में मासूम बारड़ी से ज्यादती जो नोटिस वरतो। SSP DC दादू और MS हैदराबाद के सूमर ते रिपोर्ट समेत पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। बारड़ी अस्पताल में घर मुंतकिल। वारिस SSP DC दादू और सिविल जज आडो रोई वेठा। पुलिस और अस्पताल इंतजामिया ते जांच में अगभराई बाबत आगाह न करण जो इल्ज़ाम। बारड़ी से ज्यादती वाक़े खिलाफ शहरी रोडन ते निकरी आया। समय शहरन जो धरणो हाला शाहपुर चाकर पीर वसण और बियन शहरन में भी एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। ज्यादती वाक़ियन में मुलविस जवाबदारन के इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। कौमी असम्बली में वफाकी वज़ीर उमर अयूब के ॻाल्हाइण दौरान ओपोजिशन जो गोड़। नून लीग जे शाहिद खाकान अब्बासी और बियन मेंबर्स पारां स्पीकर की जायज़ जो घेराव। पीपल्स पार्टी के राजा परवेज़ अशरफ चयो त इमरान खान जॾहिं बिजली जा बिल फाड़ण की ॻाल्हि कई तॾहिं बिजली जो अघु 8 रुपया फ़ी यूनिट हो। हाणे बिजली 28 रुपया फ़ी यूनिट थी वई आहे। ॿुधायो त बिजली जो बिल अदा कयां या फाड़े छॾियां। वफ़ाकी वज़ीर उमर अयूब चयो त माज़ी जी हुकूमतुनि जे गुनाहनि जो हिसाब असांखे ॾियणो पइजी रहियो आहे। संदन कर्ज़नि जो व्याज मौजूदा हुकूमत अदा करे पई। मुल्क माज़ी जी हुकूमतुनि जी ग़लत पॉलिसियुनि जो नतीजो भोॻे रहियो आहे। सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़नि जी छंछाण मुकम्मल। सेनेट लाइ 148 उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। इलेक्शन कमीशन मूजिब जनरल सीट्स लाइ 87 मां 77, टेक्नोक्रेट्स जी 33 मां 20, औरतुनि जी सीट्स लाइ 40 मां 34 ऐं अक़लियतुनि जी सीट्स ते 10 उम्मीदवारनि जा कागज़ मंज़ूर थिया आहिनि। इस्लामाबाद जी 6 जनरल सीट्स मां 5 ऐं औरतुनि जी सीट्स ते 4 उम्मीदवारनि जा कागज़ दुरुस्त करार। उम्मीदवार नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ सुभाणे इलेक्शन ट्रिब्यूनल में अपील दाख़िल करे सघंदा। 24 फ़रवरी ते उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी कई वेंदी। नून लीग अगवान परवेज़ रशीद सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ रद्द थियण वारो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट जे इलेक्शन ट्रिब्यूनल में दाख़िल दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन ऐं रिटर्निंग ऑफिसर के धुर बणायो वियो। इलेक्शन कमीशन पंजाब हाउस जे मद में 50 लाख रुपयनि जी अदायगी न करण सबबि परवेज़ रशीद जा नामज़दगी कागज़ रद्द कया हुआ। वफ़ाकी वज़ीर शिबली फराज़ पारां सेनेट चूंडुनि में इस्लामाबाद में हफीज़ शेख की कामयाबी की दावा। शिबली फराज़ चयो त मुल्क में पैसे की सियासत ख़त्म करनी है। चूंडुनि खां अॻु वोट की ख़रीदारी और विकिरे वारो अमल जमहूरियत के कमज़ोर करे थो। पैसे की सियासत ख़त्म थियण ताईं इलेक्शन कमीशन मज़बूत न थींदी। PTI जी इत्तेहादी जमात मुत्तहिदा पाकिस्तान में सेनेट चूंडुनि लाइ टिकट के मामले ते इख्तिलाफ़ुनि जो शिकार। मुत्तहिदा पाकिस्तान जी औरत अगवान तहसीन आबदी टिकट न मिलण ते नाराज़ थी पार्टी छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त तहसीन आबदी मुत्तहिदा क़यादत आॾो ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। तहसीन आबदी मुत्तहिदा पाकिस्तान जे सोशल मीडिया सेल जो जॉइंट इंचार्ज है। औरत अगवान मुत्तहिदा पाकिस्तान जो व्हाट्सएप ग्रुप्स में भी लेफ्ट थी वई। डहरकी में कायम टेक्निकल ट्रेनिंग सेंटर में वडे पैमाने ते मुबैना करप्शन जो इंकशाफ। ऑडिटर जनरल पाकिस्तान जा सख्त एतराज़ साम्हूं अची विया। टेक्निकल सेंटर की मुक़रर फीस का 1000 सैकड़ों वधीक फीस वसूल थियण जो भी इंकशाफ। ऑडिटर जनरल एतराज़ वारियो आहे त सेंटर की मुक़रर फीस 1500 बदिरां 22,000 रुपया फीस वरती पई वञे। प्रिंसिपल की पघार 3 लाख रुपया हुजण घुरिजे पर खेसि 9.5 लाख रुपया पघार ॾिनी पई वञे ऐं प्रिंसिपल 10 साल मुक़ररी वारो मुद्दो ख़त्म थियण बावजूद 2 सालनि खां उहिदे ते मुक़रर आहे। शागिर्दनि जी तालीम बदिरां गैर ज़रूरी ख़र्चनि लाइ करोड़ें रुपया मुख़्तस कया विया आहिनि।
सिंध हुकूमत रफ़ीक बुरड़ो के सुदसमा वारे खाते जो सेक्रेटरी मुक़ररु करे छॾियो। अॻूणो सेक्रेटरी इंफॉर्मेशन नियाज़ अब्बासी इश्तिहारनि जे मामले ते तकरार सबबि मोकल ते हलियो वियो हो। संदसि जाइ ते रफ़ीक बुरड़ो जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तमाम जो अरसे का बंद पे हो। असां अचानक ॾिठोसीं तो कुछ गाड़ियों से जो बीठो हुयो। जेॾीमहिल असां वीडियो रिकॉर्ड कई सी तो वो भॼी वियो। मगर जी वीडियो असां वायरल कई सी उनका यकदम हिक ही दम जो मुख्तियार कारबो ते पहुतो तो तमाम घणा परेशान नज़र आया तो असां कहिड़ी शइ करे छॾी। इहो उहो ई सामान आहे जेको बोर्ड में असांजे बदीन वासियुनि जे लाइ आयो हो। तहरीके इल्तिवा ऐं जमा कराई हुई सिंध असेंबली उनके ज़ेर बहस ही नथा पिया अचनि ॾियनि। 2 महीना गुज़रिया जेकी वीडियो आई है वायरल थी वई है तव्हांजे चैनल भी ॾेखारियो पे हिन सां साफ़ ज़ाहिर थी वियो कि छो हिननि कोन थे पे ॾेखारणु चाहियो या छो ई शइ खे इशू के बहस में कोन पे आणणु चाहियो। 21वीं सदी में मच्छरदानियूं मोकिले करे 6 महीना गोदामनि में पयूं सड़ियूं ख़राब थींदियूं रहियूं। असांजो हक़ आहे पाण हिननि सां जवाबु वठूं ऐं हिननि जो फ़र्ज़ु आहे कि हीअ जवाबु ॾियनि। उहो इंशाअल्लाह हिननि सां वठी लाहींदासीं। बदीन में बरसात मुतासरनि लाइ उमाणियल सरकारी मच्छरदानियुनि में बे घोबिन जो इंकशाफ। बदीन इंतज़ामिया मच्छरदानियूं बरसात मुतासरनि खे ॾियण बदिरां गोदामनि में रखी छॾियूं। केतिरनि महीननि खां पोइ मच्छरदानियूं वापसि खणी वञण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में नज़र अची रहियो आहे त बदीन में मच्छरदानियुनि सां भरियल बाज़का गाॾियुनि में लोड करे ॿिए हंधि मुंतक़िल कया विया। वीडियो ठाहींदड़ नौजवान काशिफ कमरानी चयो आहे त बरसात मुतासरनि जो सामान ॻुझे नमूने ॿिए हंधि मुंतक़िल करण जी कोशिश थी रही हुई। असां वीडियो रिकॉर्ड कई त इंतज़ामिया में थरथलो पइजी वियो। बरसात मुतासिर केतिरनि ई महीननि खां उन सामान लाइ दरबदर थी रहिया हुआ। GDA MPA हसनैन मिर्ज़ा टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बदीन में बरसात मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ सिंध असेंबली में इल्तिवा जे रिथ जमा कराई हुई। 2 महीना गुज़री वञण बावजूदि असेंबली में हिन मामले ते बहस न करायो वियो। हाणे ख़बर पई त बरसात मुतासिरनि जो सामान 6 महीना लिकाइण बाद मनपसंद माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। सिंध सरकार खां उन जो हिसाब वठंदासीं। मेरे कमरे से 4 फुट का काला नाग किंग कोबरा मेरे कमरे में छुड़वाया गया। आफ्ताब आलम साहब को मैंने अभी दिखा कर आए हुए सिक्योरिटी पे मामूर हैं। मुराद अली शाह ने बिलावल के कहने पे अपने पुलिस अफसरान को मिलकर मुझे मरवाने की इस काले नाग से साजिश की है। आफ्ताब साहब आप कहते हैं कि ये सही है, कहे कहेंगे साहब तो मैंने देखा मेरे कमरे में देखा। शेम मलीर में पुलिस हथां गिरफ़्तार थियल हलीम आदिल शेख पारां कमरे में नांग छॾण जो इल्ज़ाम। हलीम आदिल शेख चयो आहे त सुबुह जो नाश्ते दौरान संदसि कमरे में 4 फुट डिघो किंग कोबरा छॾियो वियो। बिलावल जे चवण ते मुराद अली शाह कमरे में नांग छॾियो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल, वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा, खुरमशेर जमाए राजा अज़हर पारां हलीम आदिल शेख जे कमरे मां नांग निकिरण ते ॻणती ज़ाहिर। पुलिस इख़्तियारनि मामले जी शुरूआती जांच मुकमल करे वरिती। हलीम आदिल शेख जा कमरे मां नांग निकिरण वारा इल्ज़ाम रद्द। रिपोर्ट में चयो वियो आहे त नांग ओपोज़िशन लीडर जे कमरे मां न पर वॉशरूम वटि बालकनी में अलमारी हेठां मिलियो। हलीम आदिल शेख जे कमरे ऐं वॉशरूम में फ़ासिलो हो। पुलिस पारां नांग में ज़हर हुजण या न हुजण बाबति केमिकल टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां